पिन्नो, आप और मेरी शादी नहीं हो सकती क्योंकि आप एक शहजादे हो। वापस लेके आओ। इसकी शादी सुसी से नहीं हो सकती। वो एक धोबी की बेटी है। सुसी, मैं आपकी खातिर सारी दुनिया को छोड़ने के लिए तैयार हूं। ही कहानी सच्ची मोहब्बत जी आहे। ससुई हिक धोबीअ जी धीउ हुई, पर असल में हू हिक बादशाह जी धीउ हुई। बादशाह खे नजूमिन पेशगोई कई हुई त तोखे हिकिड़ी धीउ पैदा थींदी जेकी वॾी थी तुंहिंजे शान ऐं वक़ार जो सबबु बणबी। आख़िरकार वक़्तु गुज़रियो ऐं जंहिं वक़्तु ससुई पैदा थी त बादशाह खे उहा नजूमिन वारी ॻाल्हि यादि पई त बादशाह ससुईअ खे हिकु संदूक में रखियो ऐं कुझु सामान रखी दरिया जे हवाले कयो। उन दौरान बंबोर जे शहर में हिकु धोबी रहंदो हुयो। हिकिड़े ॾियारे हू कपिड़ा धोई रहियो हुयो त अचानक हुनखे हिकिड़ी दरिया में लुढ़ंदी हुई संदूक नज़र आई ऐं धोबी अॻु भरो थियो ऐं उहा पेटी ॿाहिरि कढी किनारे ते पहुतो ऐं जंहिं वक़्तु धोबीअ उहा संदूक खोली त उन में हिकु निहायती हसीन ऐं ख़ूबसूरत छोकिरी हुई। उन धोबीअ उहा संदूक मां छोकिरी कढी पंहिंजे घर रवाना थियो ऐं पंहिंजी घरवारीअ खे सॼी हक़ीक़त खां उन खां बाद में उन ॿिन्हिनि अल्लाह ताला जो शुक्र अदा कयो, छाजे कारण त अल्लाह ताला थी सघे थो असांखे इन जे लाइ ई औलाद खां महरूम रखियो हुयो। वक़्तु गुज़रंदो वियो। ससुई अॼु नंढी सुभां वॾी थी। जंहिं वक़्तु ससुई जवान थी, अल्लाह ताला ससुईअ खे एतिरो हुस्न सां नवाज़ियो हुयो जो हिंद सिंध में ससुईअ जा चर्चा हुया। उन दौरान बलोचिस्तान जे कैच मकरान जे इलाइक़े में हिकु बादशाह रहंदो हुयो जंहिंखे 4 पुटनि जी औलाद हुई, जिन में आख़िरी नंबर ते पुनू हुयो। पुनूअ जो असुलु नालो अब्दुल रहमान हुयो, पर हू प्यार सां पुनू पुनू सॾियो वेंदो हुयो। ऐं इहा ॻाल्हि जॾहिं पुनूअ वटि पहुती त पुनूअ चयो, भला छो न इहा ससुई ॾिसिजे जंहिंजी हिंद सिंध ताईं सूंहं जी तारीफ़ आहे। त हिकिड़े ॾियारे पुनू पंहिंजे काफ़िले सां साण गॾु थी कैच मकरान बलोचिस्तान खां रवानो थियो बंबोर जे लाइ। पुनू पंध कशाला कंदे कंदे आख़िरकार बंबोर जे शहर में पहुतो ऐं कुझु ॾींहंनि जे लाइ उते मुक़ीम थियो। ऐं पुनू बर्तन वठण जे लाइ जंहिं वक़्तु ससुईअ वटि पहुतो त जॾहिं हुन ससुईअ जो हुस्न ॾिठो त हू फिदा थी पियो ऐं दिलि जे हथां मजबूर थी वेहिरियो। छाजे कारण त उन वक़्तु बंबोर जे शहर में ससुई कचा मिटीअ जा बर्तन विकिणंदी हुई। पुनूअ उन ॾियारे त ससुईअ खां चंद बर्तन वरिता, पर पुनू दिलि जे हथां मजबूर हुयो। पुनू रोज़ाना ससुईअ सां मुलाक़ात जे लाइ ईंदो हुयो, बर्तननि जो बहानो करे। कॾहिं ही बर्तन भॻल आहे, कॾहिं ही बर्तन कचो आहे, पर पुनू असल में दिलि जे हथां मजबूर थी चुकियो हुयो। आख़िरकार हिकिड़े ॾियारे पुनू ससुईअ खे चवणु लॻो, मुंहिंजी तोसां मोहबत थी वई आहे ऐं मूं तोसां शादी करणु चाहियां थो। जंहिं ते ससुई पुनूअ खे चवणु लॻी, ए पुनू, तूं बादशाह जो पुटु ऐं मां हिकु धोबीअ जी धीउ, तुंहिंजो ऐं मुंहिंजो मिलाप नथो थी सघे। जंहिं ते पुनू चवणु लॻो, ससुई, मां तुंहिंजे लाइ सभु कुझु छॾण जे लाइ तयारु आहियां, पर मां तोखे नथो छॾे सघां, मां मोहबत में मजबूर आहियां। जंहिं वक़्तु इहा ॻाल्हि बलोचिस्तान पुनूअ जे वालिद वटि पहुती त हू गुस्से में आयो ऐं पंहिंजे पुटनि खे चवणु लॻो, जल्दी कयो, पुनूअ खे वापसि वठी अचो। पुनूअ जी शादी ससुईअ सां न थींदी। हू ऐं असां में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। हूअ हिकु धोबीअ जी धीउ ऐं असां बादशाह आहियूं। त जॾहिं वालिद साहब जो हुकुम थियो त पुनूअ जा भाइर कैच मकरान खां रवाना थिया ऐं बंबोर पहुता। जॾहिं हुननि जी पुनूअ सां मुलाक़ात थी, ससुईअ उन्हनि जे लाइ भला भला ताम तयारु कया ऐं राति जो खाधो तयारु करे ससुईअ पुनूअ ॾे मोकिलियो। पाण में मिली हिकिड़ो प्लान ठाहियो। उन्हनि खाधे में नशो मिलाए ऐं पुनूअ खे खारायो। ऐं जॾहिं राति थी पुनूअ खे निंड अची वई त ही रातो राति पुनूअ खे खणी कैच मकरान रवाना थी विया।
ऐं जॾहिं सुबुह थी ससुवीअ जी अखि खुली त ससुवीअ ॾिठो न त पुनू आहे न त पुनूअ जा भाइर आहिनि न ई को काफ़िलो आहे। ससुवीअ तोखां मोखां पुछा कई पर कंहिं बि पुनूअ जी ख़बर कोन ॾिनी। आख़िरकार ससुवी उन काफ़िले जो पेराव खयों ऐं नंगे पांव ससुवी बंबोर जे शहर खां केच मकरान रवाना थी। पेरे उगाड़े ततल वारी सिज सफ़ा मथां वा गर्मी शदीद आ, पर हूअ इश्क जे हथों मजबूर हुई। हुनखे कुझु बि नज़र न पियो अचे। आख़िरकार भॼंदे भॼंदे हुब जॾहिं पहुती कराचीअ खां अॻियां उन जी मुलाक़ात हिकु बकरार सां थी, जंहिं ते ससुवी हुनखे चवणु लॻी, ए बंदाए ख़ुदा, अल्लाह खां डिॼो, मुंहिंजो प्यार पाक आहे, मां पुनू जी हां, मां पुनू खां सवाइ न कुझु चाहियो आहे, न ई मां ॿिए कंहिंजी थी सघंदसि। पर हुन का बि ॻाल्हि न मञी ऐं हू ससुवीअ ॾे वधणु लॻो ऐं अल्लाह खां ससुवीअ इहा दुआ घुरी त ए अल्लाह, मूंखे ज़िंदा ई इन ज़मीन में दफ़न कर, छाकाणि त मां पुनू खां सवाइ ॿिए कंहिंजी नथी थी सघां। मूंखे हिन बकरार खां बचाए, मुंहिंजो प्यार पाक आहे। अल्लाह ताला ससुवीअ जी उहा दुआ क़बूल कई ऐं ज़मीन खे हुकुम ॾिनई, ज़मीन खुली ऐं ससुवी उन ज़मीन जे अंदरि चली वई। ऐं होॾां जॾहिं पुनूअ जो नशो टुटो त पुनू भॼंदो भॼंदो आख़िरकार उन मंज़िल ते पहुतो ऐं पुनूअ बि उन बकरार सां मुलाक़ात कई, जंहिंजी बकरार हुनखे सॼी हक़ीक़त कई। उन खां बाद में पुनूअ बि अल्लाह खां दुआ घुरी, उहा ज़मीन खुली ऐं पुनू अंदरि हलियो वियो।